बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान जे पॉलिटिकल स्पेशल असिस्टेंट शहबाज गिल पारां जैकबाबाद सिविल अस्पताल जो दौरो, ड्यूटी ते मौजूद डॉक्टर सां मुलाकात। शहबाज गिल डॉक्टरनि सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना वायरस जी जंग में डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ फ्रंट लाइन वर्कर आहिनि। वज़ीर आज़म इमरान खान जे हुकुम ते डॉक्टरनि जी हौसला अफ़ज़ाई करण लाइ हिते पहुतो आहियां। मीडिया नुमाइंदनि जे पहुचण बाद शहबाज गिल ॻाल्हाइण खां इनकार करे छॾियो। जैकबाबाद जी अदालत में पीअण जे साफ़ पाणी बाबति ॿुधणी थी। अदालत पारां रोज़ाने जी बुनियाद ते केस ॿुधण जो फ़ैसिलो। ॿुधणी ते मुख़्तियारकार ऐं MSDP जा अमलदार पेश। म्यूनिसिपल ऐं सेबको अमलदारनि खे सूमर ते पेश थियण जो हुकुम। शहर जे 31 वार्डन मां 15 वार्डन जे शहरनि पाणी न पहुचण जी शिकायत करे छॾी। अदालत जे हुकुम ते शहरी केस में धुर बणिजी विया। पिरियालो वेझो बाईपास ते मज़दा जो मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर। करीम बख्श खोसो वासी मालपीड़ी जो वापारी नूर मोहम्मद बंगलानी फौत, संदसि पुट ऐं दोस्त ज़ख्मी। जैकबाबाद में बिजली जी हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां सैयद इनाम शाह, नूर मोहम्मद मंजू ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो बुख हड़ताल कई वई। अॻवाननि मुतालबो कयो त शहरियुनि खे हथरादू लोड शेडिंग खां निजात ॾिनी वञे। ठुल में पीअण जे मिठे पाणी जी फराहमी लाइ एहतजाज कंदड़ शहरियुनि, सियासी समाजी तोड़े मज़हबी जमायतनि जे अॻवाननि मथां केस दाख़िल करण ख़िलाफ़ जिद्दोजहद एक्शन कमेटी पारां प्रेस क्लब ठुल आॾो जमाल जोश बुर्ड़ो, अर्ज़ बंगलानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त ठुल पुलिस पारां शरीफ़ शहरियुनि ऐं ठुल जे नौजवाननि मथां दाख़िल कयल कूड़ा केस ख़त्म कया वञनि, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कंदासीं। जैकबाबाद में JUI ऐं शहरियुनि पारां मेगा स्कीम मां पाणी जी अदम फराहमी ख़िलाफ़ निटरण उस में एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वाटर बोर्ड ठाहिण ऐं वाटर सप्लाई फीडर लाइ 420 वोल्टेज बिजली फराहमी जो मुतालबो। जमीयत उलमा इस्लाम ठुल ऐं शहरियुनि पारां पीअण जे मिठे पाणी वारी स्कीम खे जल्द मुकम्मल करे शहरियुनि खे पाणी फराहम करण लाइ हिकु एहतजाजी जलूस कढियो वियो। एहतजाज में JUI कारकुननि समेत शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त पाणी खां सवाइ इंसान जीअरो नथो रही सघे ऐं गुज़िरियल ॾींहुं शहरियुनि पारां पंहिंजे जियापे लाइ एहतजाज कयो वियो त पुलिस पारां पुरअमन मुज़ाहिरीन ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करे संदन आवाज़ खे दॿाइण जी कोशिश कई वई, जेका कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल न आहे। उन्हनि जो चवणु हो त जेसिताईं पीअण जे मिठे पाणी वारो मसलो हल न थींदो उन वक़्त ताईं एहतजाज जारी रहंदो। ठुल में जिद्दोजहद एक्शन कमेटी पारां भत्ताखोरनि हथां क़त्ल थी वियल शहीद काइमुद्दीन सरकी जे कातिलनि जी अदम गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे मुज़ाहिरीन SSP जैकबाबाद बशीर अहमद बिरोई खां घुर कई त शहीद काइमुद्दीन सरकी जे क़त्ल केस में मुलव्विस मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। दिलमुराद थाणे जो नंढो मुंशी ऐं जैकब न्यूज़ जे रिपोर्टर इमदाद जान बहरानी जो मासाद पुलिस एहलकार न्याज़ अहमद बहरानी दिल जे आर्ज़े सबब NICVD सखर अस्पताल में लाडाणो करे वियो। न्याज़ अहमद बहरानी खे कुछ ॾींहं अॻु दिल जी तकलीफ़ सबब सखर अस्पताल में दाख़िल कयो वियो, जिते हू फौत थी वियो। पुलिस एहलकार खे अबाने ॻोठ बहादुरपुर में मिट्टी माओ हवाले कयो वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़िलई इतलात सेक्रेटरी मीर रहमतुल्लाह खान खोसो समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरिन पारां ताज़ियत ऐं ॾुख जो इज़हार। ठुल वेझो ॻोठ हाजी शाहबख्श में मुतासिरनि जो हुकूमत पारां साहकार न करण ख़िलाफ़ एहतजाज। वाचूड़े बाद उथियल चिणिक सबब लगल बाह में मुतासिर थींदड़ मियांदाद बुर्ड़ो जो चवणु हो त बाह लॻण सबब मुंहिंजो 8 लाख रुपयनि जो ट्रैक्टर, लाबारो कंदड़ मशीन, ॾाज जो सामान ऐं 50 मण खां वधीक कणक सड़ी वई, पर हिन महिल ताईं हुकूमत तोड़े कंहिं बि वस वारे मुंहिंजी मदद नाहे कई। सखर पुलिस जो बागड़ जी वेझो धाड़ेलनि सां मुबैना मुक़ाबलो। 3 धाड़ेल ज़ख्मी हालत में गिरफ़्तार करे हथियार हथ करण जी दावा। गिरफ़्तार थियल धाड़ेलनि में मुमताज़ तैगानी, दरिया खान तैगानी ऐं यासीन तैगानी शामिल। पुलिस मूजिब गिरफ़्तार धाड़ेलनि जो ताल्लुक बदनाम ॾोहारी सुखियो तैगानी वारे टोले सां आहे। गुझो इतला मिलियो त ॾोहारी बागड़ जी जे कच्चे वारे इलाइक़े खां शिकारपुर जे कच्चे में दाख़िल थी रहिया आहिनि त कार्रवाई कई वई। होॾां पुलिस मूजिब ज़ख्मी ॾेखारियल धाड़ेल कुछ ॾींहं अॻु पुलिस वटि पेश थिया हुआ, जिन खे कूड़े मुक़ाबले में ज़ख्मी ॾेखारियो वियो आहे। दाद लगारी वेझो ॻोठ मोहम्मद हसन पिताफी में 2 मासूम ॿारड़ा रांदि कंदे वाह में किरी ॿुॾी फौत थी विया। लाश घर पहुचण ते घर भातियुनि में कोहराम। इलाइक़े वासियुनि ॿारनि जा लाश तरंदे ॾिसी खेनि कढियो। ॿई ॿारड़ा पाण में सौट ॿुधाया पिया वञनि। मेहड़ शहर में क़त्ल थी वियल यूनियन काउंसिल चेयरमैन करमुल्ला चांडियो, संदसि पुट मुख्तियार ऐं भाउ काबिल चांडियो जे क़त्ल केस ॿुधणी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत मीरपुर माथेलो में थी गुज़री। ॿुधणी दौरान जवाबदार धुर MPA नवाब सरदार खान चांडियो, संदसि भाउ बुरहान खान चांडियो ऐं अब्दुल सत्तार चांडियो बि अदालत में पेश। पंहिंजे पीउ, ॾाॾे ऐं चाचे जे क़त्ल केस में इंसाफ़ जी मुंतज़िर उमे रुबाब बि अदालत पहुती। 6 जून ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 11 जुलाई ताईं मुलतवी। उमे रुबाब चांडियो अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूं मथां तौहीन अदालत जी कूड़ी दरख़्वास्त करे केस खे इंघायो पियो वञे। मूं हमेशा अदालतुनि जो एहतराम कयो आहे ऐं अदालत मां ई इंसाफ़ जी उम्मीद आहे। पनवाके जे इलाइक़े भेलार लॻ कोच जो मोटरसाइकिल खे टक्कर। 45 वरनि जो हाजी राणो थॾे ते फौत।
गुलजमान इंढण जख्मी। पुलिस वाक़े वारे हंध पहुंची लाश ऐं जख्मी खे तालका अस्पताल पन्नो आकिल मुंतकिल कयो। मोटरसाइकिल सवार जे फौत थियण जी इत्तला ते संदस घर भातियुनि में रोजराड़ो। मीरपुर माथेलो में शहरी एक्शन कमेटी पारां घोटकी में थियल बम धमाके खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। रेंजर्स मथां हमले जी सख्त लफ्ज़नि में मज़म्मत। हुकूमत खां बम धमाके पुठियां मुलविस दहशतगर्दनि खिलाफ कार्रवाई जो मुतालबो। ग्रैंड हेल्थ अलायंस सिंध जे सॾ ते पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन ज़िला नौशेरो फिरोज पारां समूरन तालकन रूरल हेल्थ सेंटर्स बुनियादी सेहत मरकज़नि समेत सिविल अस्पताल में ओपीडी जो मुकम्मल बाइकआउट कयो वियो। सेहत खाते जे मुलाज़िमनि जो चवण हो त जेसिताईं हुकूमत असांजा पेश कयल जायज़ मुतालबा तस्लीम न कंदी असीं पंहिंजो एहतजाज जारी रखंदासीं। बोज़दार वॾा प्रेस क्लब में पौरियत बहार अली मां ज़ुलेखा समेत बासर पुलिस एहलकार लियाकत अली खिलाफ एहतजाज कंदे चयो आहे त असीं पंहिंजे ॻोठ वञी रहिया हुआसीं त असां मथां हमलो कयो वियो ऐं फरियाद करण बावजूद पुलिस संदन खिलाफ कार्रवाई न पई करे, जंहिं सबब हू असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। काज़ी अहमद में बीबी सैयदा फातिमत ज़हरा जी शान में गुस्ताखी करण खिलाफ मरकज़ी इमाम बारगाह शाह नजफ खां शियाने हैदर करार पारां मौलाना अमीर हुसैन साजिदी, मौलाना सैयद सज्जाद हुसैन शाह, सैयद इनायत अली शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि रैली खे ख़िताब कंदे चयो त दुख्तर रसूल जी शान में गुस्ताखी कंदड़ आसिफ अशरफ जलाली ऐं मुल्ला शेख मक्की हिजाज़ी खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com में फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।